सोबोदेरो लॻ ॻोठ सूमर सोलंगी में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सूमर माची में सियालानो इम्तिहान थी गुज़रियो। इम्तिहानी टीम में आयल हेड मास्टर उस्ताद अब्दुल गनी सोलंगी, उस्ताद मुजाहिद अली चना, उस्ताद इरशाद अली मेमण, उस्ताद गुफ्तार अली बेलार, उस्ताद मुनीर अमन चना ऐं उस्ताद मुज़फ़र अली बेलार साहब जन शिरकत कई। ॿारनि जो तादाद ॾिसी दिलि तमामु घणी ख़ुशि थी, पर जॾहिं हेड मास्टर उस्ताद गुफ्तार अली बेलार ऐं आयल टीम खां उस्तादनि जी मुक़ररी बाबति सवाल कयो त सर हिन स्कूल में केतिरा ॿार आहिनि ऐं उस्ताद केतिरा मुक़ररु थियल आहिनि, जंहिं ते साईं जन ॿुधायो त हिन स्कूल में 300 ॿार आहिनि, जिन में 209 ॿार दाख़िल आहिनि ऐं उस्ताद सिर्फ़ु 2 आहिनि। अव्हां पाण ॿुधायो त हिन स्कूल में उस्तादनि जी केतिरी खोट आहे? 2 उस्ताद ऐं ॿारनि जो तादाद 300 खां मथे आहे। उन मौक़े ते स्कूल में आयल वालिदीन मंज़ूर अली, ज़ुल्फ़कार अली सातो ऐं अब्दुल लतीफ़ सुमरो, जन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सेक्रेटरी तालीम ग़ुलाम अकबर लिगारी साहब, PPMNA सैयद जावेद अली शाह जिलानी, MPA सूबाई वज़ीर सैयद अहमद रज़ा शाह जिलानी, DEO खैरपुर ऐं TEO सोबोदेरो उस्ताद लियाकत अली लाड़क जन खे अपील कई त हिन स्कूल में गवर्नमेंट जी पॉलिसी मुताबिक़ फ़ी 30 ॿारनि ते हिकु उस्ताद मुक़ररु करण जे हवाले सां गौर करे गुलनि जहिड़े ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। वालिदीन वधीक चयो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सूमर माची में उस्तादनि जी शदीद खोट जो नोटिस वरितो वञे ऐं नवां उस्ताद मुक़ररु करे वालिदीन ऐं ॿारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे।